रबीउल अव्वल जो महीनो शुरू थींदे ही जाती शहर में लब्बैक या रसूलुल्लाह सरकार जी आमद मरहबा जा नारा गूंजण लगा। हर साल जियां हिन साल भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमेटी दरगाह हज़रत शेख सलामत उर्फ मुगरबिन रहमतुल्लाह अलैह जे तरफ़ा ताजदार आका दो जान सरवर कायनात हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे सिलसिले में अॼु 10 रबीउल अव्वल ते अज़ीमुल शान सवे गाॾियुनि जी रैली कढी वई, जंहिंमें हज़ारे आशिकन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई, जंहिंजी सदारत गादी नशीन पागारा माकर पियो कुरैशी जी निगरानी में थी गुज़री। उन मौक़े ते अजमन पासवान अहले सुन्नत जे सरपरस्त साईं अमीन अहमद नूरानी तइम ऐं खेरल फज़ुल समेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, हर साल जियां हिन साल बि 10 रबीउल अव्वल ते पागार साहिब जी हिन उतां खां वटां ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हीअ अज़ीम शान रैली गाॾियुनि जी कढी वेंदी आहे, जंहिंमें साईं पागार साहिब जी अॻुवाणी हूंदी आहे, जंहिंमें सरपरस्त लाइ साईं पागार साहिब जेको दरगाह जो गादी नशीन आहे, गादी नशीन जे हवाले सां पोइ दरगाह जेके बि अक़ीदतमंदनि जेके मुरीदनि फ़क़ीरनि उन मुख़्तलिफ़ क़ौमनि वारा अचनि था। असां ये हर साल वांगुरु हिन साल भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं रैलियूं मुनक़द कंदा आहियूं। असांजी दरगाह आलिया हज़रत शेख सलामत मुगरबिन बादशाह रहमतुल्लाह अलैह जे सजादा नशीन ऐं उन जी मिलाद कमेटी जी तरफ़ खां जेका अॼु 10 तारीख़ ते रैली निकिती आहे, निकिरण वारी आहे, अहिड़ी तरीक़े सां सुभाणे इंशाअल्लाह ताला अंजुमन पासवान अहले सुन्नत जी तरफ़ खां रैली निकिरंदी। इहो सिलसिलो जाती शहर में 20 सालनि खां बि अॻु खां शुरू आहे, जेको इंशाअल्लाह ताला हलंदो रहंदो। ऐं हीअ तव्हां ॾिसो पूरो दरगाह जो सैन क़ब्रिस्तान सॼी शाही बाज़ार जेकी असांजे नौजवान सिंगारी आहे, इंशाअल्लाह ताला सिंगारींदा रहंदासीं, पंहिंजो सभु कुझु पंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम तां क़ुर्बान कंदासीं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशियूं मिलाए करे पंहिंजे ईंदड़ नस्ल खे इहो असीं सबक़ पिया ॾियूं। असीं दुनिया में हुजूं या न हुजूं, तव्हां आका जो मीलाद मल्हाईंदा रहिजो। खवान ऐं नातू पढ़ियूं ऐं रैली हज़रत शेख सलामत उर्फ मुगरबिन बादशाह जी मस्जिद पहुती, जिते ख़ुसूसी ख़िताब साईं हाफ़िज़ अली अकबर कासमी जिन लाड़काने वारनि जिन ख़िताब कयो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन।